आदा छा थो चए मां इहो चवां थो त मां जहिड़ो सोणो पूरी दुनिया में पूरी एशिया में किथे न मिलंदो बाबा। वो ज़ाहिरिया न मिलंदो से काॾो मिलंदो सड़ियल बुंड लॻो पियो अरे हेड़ो हुस्न काथे मिलंदो न मिलंदो न हेड़ो मिलंदो ई किथे न बाबा। ओरिजिनल पीस हूंदो बि न रात जो गाड़ी न निकिरे ॿार आया न फाड़े बाबा ओरिजिनल पीस हिकिड़ो ई ठाहियो आहे बस। हा हिकिड़ो ई ठहियो आहे। हा तूं छा थो चए मां त इहो चओ थो आहियां जेको चकर वारी फुल आहे न हा त इहे टाला बाला हलंदा न हा भया हूंदा ॾिसी आयो न फोटू बोटू निकितल नी फोटू वोटू या जेकी फुल आहे या मां जेको आहे हिकिड़े ॾींहं में ठाही मां हां कमाल करे अदा मां मोबाइल लॉन्च कंदुमि हिकिड़ी तयारु कंदे तयारु कयां थो पंहिंजी कंपनी खोलियो मोबाइल तयारु कंदुमि उनजी बैटरी पूरो साल हलाईंदी साल 2 साल तव्हांखे चार्ज करणी पवंदी साल बैटरी हलाईंदी बस साल हा छो साइंसदान 2 साल मोबाइल हलंदो बैटरी जल्दी 15 साल हलंदो 20 साल मोबाइल 20 साल बैटरी 2 साल मन वाह 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 जॾहिं टाइम चार्ज कंदासीं साईं उन बैटरी खे पोइ उहो घणो टाइम वठंदी 2 साल त चयोमांव न चार्ज करण जी टाइम मन फुल टाइम 2 साल वठंदी फुल थियण में फुल में 2 साल वठंदी हल्दी कुल साल न 2 साल हलंदी तव्हां साईं फरमायो तव्हां छा साईं मां जेको बस ये छा ॿुधायां ॿुधायो न छा छा मां 2021 में अरे बाबा चुप त करे चुप कर अमीर मां बाबा अमीर तरीन 2021 में एडो करोड़पति थी वियो हां मां चवंदा आहियां छा ख़रीद कयां पूरो पाकिस्तान भी खरीद करे सघां थो पाकिस्तान साईं बाका कलास जी पने ताईं कोन त वरी पूरो पाकिस्तान साईं मां जड़ो अमीर कमायो ने कमायो ने मुझ के हाथ लाए तो मन पक्को करोड़पति हां साईं करोड़पति करोड़ अब गिरा क्या सारे बुरा कर बूट पॉलिश करना था अरे बूट पॉलिश हेलो है कि रेडी लगाल था पानी बूट पॉलिश अरे साथी रे बूट वाले शहर आया है यार गिरा हाल बाबा हाल ये माजा बूट ठिजी प्यारी ये तो काट दे मत ताक रही ना है सही मां चरे को जो घरे ड्रीन है बूट छा पालिश एक बूट आज लगे दो 2 करोड़पति वाला की सुनियो टेरड़े सवाल पाकिस्तान खरीद करूं सॼो ॾींहुं बूट पालिश करे वरी नालो वरी पाकिस्तान वरी खरीद करण हां न हालत हिन जो ओशन जाई भलो हे सही बात मार्केट में वणे तो छपा दे मां चाहो बंगलो ठाराए न मथे देगड़ी जाज कारो तोखे अल्लाह ने खैर करे जो यो मरी वने न मन तो कोई वदो गाल सागी जी पर अलाए छा था यार खिल चलो सही है ठीक है सर बड़ी मेहरबानी